कराची मेन यूनिवर्सिटी रोड ते ज़रियन मूजिब खबर पई आहे त बासरन कर्नल जे पुट तेज रफ्तार कार सां कराची आसरा यूनिवर्सिटी जे शागिर्दियाणी नीलोफर महर जे मथां तेज रफ्तार कार चाढ़े छॾी आहे। उन मौके ते नीलोफर महर शदीद ज़ख्मी थी पई आहे, जंहिंखे इन मौके ते लोकल रोड ते बीठल माण्हुनि ऐं पंहिंजनि वारसनि डाउ मेडिकल अस्पताल जे इमरजेंसी में सीरियस हालत में पहुचायो वियो आहे। उन मौके ते ज़रियन मां खबर पई त बासर कर्नल जो पुट जंहिं तेज रफ्तार कार खंयसि संदसि कॉलेज जे शागिर्दियाणी नीलोफर महर जे मथां चाढ़े छॾी। उहो खंयसि उन मौके ते वारसनि खे धमकियूं बि ॾींदो रहियो, अगर तव्हां कानूनी कार्रवाई कई तव्हांजो अंजाम बुरो थींदो, जंहिंखे उते बीठल अवाम पकड़े पुलिस खे जे हवाले कयो। पुलिस गिरफ़्तार करे मुबैना थाणे ते वठी वई। वारसनि पारां मदद जी अपील।